दोस्तों सजाद यूसुफ ऐं फौजिया सुमरो जो बेहतरीन एल्बम नाज़ प्रोडक्शन की पेशकश से 1992 में रिलीज़ है। हिन एल्बम जो इश्तिहार असां अखबार में ॾिठोसीं ऐं तारीख़ भी उतां ही ॾिसी करे हिन ते हई आहे। ही अखबार जो इश्तिहार है, मुकम्मल अखबार हुई पर उहा इन तस्वीर में एडजस्ट न थी सकी, इन करे न ही आहे। जेको टुकड़ो लगी सकियो उहो हयो आहे। जी तो तव्हांखे ॿुधायूं त कलाम तमामु बेहतरीन आहे। मूंखे तूं छॾी थो ही बिलाल ओठो जी शायरी आहे, तमामु बेहतरीन। ऐं प्रोग्राम जेको आहे इहो ख़ासि प्रोग्राम इहो आहे त इन एल्बम जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं इन में कहिड़ा कहिड़ा कलामनि कहिड़नि शाइरनि जी शायरी आहे उहो सभु कुझु तव्हांखे इन एल्बम में ॿुधाईंदासीं। ऐं ख़ासि प्रोग्राम ख़ासि इहो ई आहे त हाणे दोस्त काफ़ी आहिनि जेके माना कलाम ॻोल्हींदा रहंदा आहिनि, यूट्यूब ते सर्चिंग कंदा रहंदा आहिनि। ख़ासि उन्हनि जे लाइ ही पेशकश आहे असांजी। त हाणे ॾिसो कलाम आहे, मूंखे तूं छॾे वई मिठड़ा। हाणे इहो कलाम आहे फौजिया सुमरो जो, ठीकु आहे। इहो तव्हां कलाम ॿुधो, कंहिंखे वणी वियो आहे। हाणे चए थो इन एल्बम में ॿिया बि कलाम सुठा हूंदा, सो इन करे ही ख़ासि प्रोग्राम कयो आहे। ऐं काफ़ी यूट्यूब ते कलाम वग़ैरह इहो हलनि था पिया, उन्हनि ते आहे जेको असां बि हे कमु करे सघूं था, पर असां ते मसइला ई थियनि था, कॉपीराइट वारो इशू हले थो पियो अॼुकल्ह। ईअं माना कमु नथो थी सघे। हाणे असां ही कमु शुरू कयो आहे, काफ़ी दोस्तनि मैसेज बि कया आहिनि, कमेंट्स बि कयूं आहिनि त तव्हां इहो कमु स्टार्ट कयो, इनशाला तव्हांखे कामयाबी मिलंदी। जेकॾहिं तव्हां दोस्तनि जो साथ हूंदो त कामयाबी ज़रूरु मिलंदी असांखे। तो दोस्तों हाणे तव्हांखे मथे ॾिसो कुंड में तस्वीरूं 3, फौजिया सुमरो, सजाद यूसुफ ऐं इहो आहे नाज़ प्रोडक्शन जो रिकॉर्डर। हाणे कलाम ॿियो दर्स मजीद जो आहे दोगाना, ए मुंहिंजा जानियड़ा। ऐं उन खां पोइ कलाम आहे मजीद दर्स। हिननि थोरो उबतो करे लिखियो आहे, अॻु में माना दर्स मजीद हूंदो आहे। तमामु बेहतरीन शाइर आहे इहो, लाड़ जो शाइर आहे ऐं इन्हनि जी शायरी तमामु बेहतरीन ऐं सुपर हिट हूंदी आहे। शायरी पकी शायरी जंहिंखे चयो वेंदो आहे। उन खां पोइ आहे कलाम छाखां थोरोसी मूंखां, जेको एल्बम जो टाइटल आहे इहो कलाम आहे, इहो दर्स मजीद जो आहे। ऐं ॿियो कलाम आहे अली मोहम्मद उडराई जो कलाम आहे, पेर सठा कर ऐं नियापा। उन खां पोइ कलाम आहे दोगाना लिखियो पियो आहे बिलाल ओठो, मूंखे न मुंहुं में दुख छॾिया आहिनि। ऐं बी साइड में कलाम आहे पहिरियों अली मोहम्मद उडराई जो, मन पछतायो अथम। ऐं उन खां पोइ अली मोहम्मद उडराई जो कलाम आहे मिट ऐं माइट। उन खां पोइ आहे अज़ीज़ जी शायरी आहे, तमामु बेहतरीन, मुंहिंजी दिलि जे कुंजी आहे तो वटि। ऐं उन खां पोइ कलाम आहे ज़िंदगी मुंहिंजी मिठा। ही अली गुल सांगी जी शायरी आहे। अली गुल सांगी तमामु बेहतरीन शाइर आहे। ऐं उन खां पोइ आहे इमाम ॾिनो जी शायरी, इमाम ॾिनो भुट्टो, कंदे यादि तोखे जानी दिलि आज़ारिया। ऐं दोस्तों ही एल्बम थी वियो कंप्लीट आहे। ऐं जेकॾहिं मूंखां का कमी पेशी थी वई हुजे त कमेंट्स करे ज़रूरु ॿुधाईंदा त हिते तव्हां ग़लती कई आहे या हिते कुझु ग़लति ॿुधायो आहे। ऐं जंहिं दोस्त खे वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक करे, न त पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे, भले हलियो वञे।